सीता अष्टमी। फाल्गुन मास जी अष्टमी खे माण्हू सीता अष्टमी भी चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहं ते ही मां सीता हिन धरतीअ ते प्रकट थी हुई। ख़ासि करे लेडीज़ अगरि मां सीता जी अॼु पूजा कंदी आहिनि त हुननि खे सुख जी ऐं सौभाग्य जी प्राप्ति थींदी आहे। कुंवारी कन्या अगरि अॼु सीता माँ जी आराधना ऐं पूजा कंदी त हुननि खे सुयोग वर जी प्राप्ति थींदी। तव्हांजे लाइ अॼु भगवान राम जो नालो वठणु ऐं मां सीता जो नालो वठणु ॿई शुभकारी साबित थींदा ऐं तव्हांजो दाम्पत्य जीवन भी सुठो गुज़रंदो। अॼु जे ॾींहं ते जेके शादीशुदा माण्हू आहिनि उहे मंदिर वञी करे भगवान राम ऐं सीता खे काई मिठी शइ चाढ़ींदा त हुननि जो वैवाहिक जीवन भी सुठो गुज़रंदो ऐं भगवान श्री राम जी ऐं सीता माता जी उहे कृपा पाईंदा। त कोशिश करे अॼु भगवान श्री राम जो ऐं सीता जो नालो वठिजो त तव्हांजो ॾींहुं ऐं जीवन सुठो गुज़रंदो। अगरि मां तव्हांखे ॿुधायां त धार्मिक महत्ता जे हिसाब सां भी हिननि जी वॾी महत्वता आहे।